नाज़िन वारे भरसां खंडू रोड की मरम्मत न थियण खिलाफ रहवासियों सख्त एहतजाज कयो। ॾिसूं था अहमद अली चांडियो जी ही रिपोर्ट। जी नाज़रीन, असीं इन वक्त मौजूद आहियूं वारा शहर में। वारा खंडू रोड केतिरनि ई सालनि खां वठी तामीर न थी सघियो आहे। उन बाबति ॻोठाणनि एहतजाज कयो आहे। वधीक अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त इहो आहे त असांखे रोड ठाराए ॾिनो वञे। अलाए केतिरा हादसा थिया आहिनि, केतिरा माण्हू मुआ आहिनि ऐं रहंदो कहंदो बि जेको आहे वञे थी धूड़ थींदी, खॾा पटींदा था वञनि पिया, धूड़ थींदी थी वञे पई। गुज़िरियल साल बि असां एहतजाज कयोसीं, महीनो सॼो बुख हड़ताल कईसीं। तंहिंमें असांखे दिलासो ॾिनो वियो त तव्हांखे रोड ठाराए ॾींदासीं, पर साल गुज़रण जे बावजूद बि हिकु सिर हिकु पथर बि हिन रोड ते जेको आहे न लथो आहे ऐं तमामु वॾा परेशान आहियूं, वॾी तकलीफ़ में आहिनि सभु। तक़रीबन जेको आहे सो खुआवड़, मैद वारा, लाशारी, अनवराबाद वारा, चांडिया, गाॾी, गोरगेज, बिरोही, सासोली, इहे चांडिया परियूं जेके आहिनि सभु हिन रोड तां अचनि था। सर ही खंडू रोड के तक़रीबन 20 खां 25 साल गुज़री चुका आहिनि, अञा बि मथे त उन खां पोइ कॾहिं बि रोड असां जेके का मरम्मत न थी आहे। जेको इन रोड खे ॿ दफ़ा कागज़नि में ठाहे करे उनजा पैसा खाइजी विया आहिनि। हाणे असां जेको साईं ॿुधाए चुको त असां जेको 2020 में एहतजाज कया हिन रोड जे लाइ, छो त असां ते हादसा थिया, माण्हू मरी चुका आहिनि ऐं असांखे दिलासो ॾिनो वियो त तव्हांजो रोड 2020 में मुकमल थी वेंदो। पोइ असां उन एहतजाज खां ख़ामोश कई ऐं ॾिठोसीं त मन न मन ठहे। जून जुलाई ताईं चयो त भाई ठहंदा ऐं CM साहब जी का सही बि ॾेखारी वई त भाई रोड तव्हांजो बहाल थी वियो आहे। असांजो मन न मन ठहे, पर जॾहिं 2020 पूरो थी वियो ॾिठोसीं त असांजे रोड ते कुझु बि कोन थियो ऐं हाणे असांखे 2021 में मजबूरन रोड ते निकिरी अचिणो पियो आहे, छो त हीउ रोड असांजो हाणे हलण जहिड़ो न रहियो आहे। हादसा रोज़ जा मामूल बणियल आहिनि। असां इहो एहतजाज इन करे ई करायो आहे त महिरबानी करे असांखे हीउ रोड बहाल कराए ॾिनो वञे, छो त हीउ रोड असां तमामु वॾी ट्रैफिक आहे, वॾा हादसा थिया आहिनि। हीउ असांजो जाइज़ हक़ु आहे। खंडू रोड ज़ुल्फ़कार भुट्टे जे दौर में ठहियो आहे त वरी मोटी हुनजी का बि मरम्मत न थी आहे। हिन रोड सां उन टाइम खोड़ी तव्हां ॾिसंदो हींअर ताईं त अलाए केतिरा माण्हू रोड हादसनि में मरी विया आहिनि, अलाए केतिरियूं डिलीवरियूं केस हिते ज़ाया थी विया आहिनि। असां नवाब साहब खे अपील अॻ में बि कईसीं ऐं हाणे बि चऊं था त तव्हां पंहिंजो वाइदो पाड़ियो। असांखे अॻ में वाइदो कयूं त तव्हांखे असां जून जुलाई में रोड ठाराए ॾींदासीं। जून जुलाई खे हींअर जनवरी महीनो अचे बीठो आहे। असां नवाब साहब खे याददाश्तनामो पेश करण था चाहियूं त नवाब साहब तव्हां असां जून जुलाई जो वाइदो कयो, हाणे जनवरी अचे बीठो आहे, अञा अलाए केतिरा माण्हू मरंदा। महिरबानी करे असांजो इहो ई जाइज़ी मुतालबो आहे, असांखे रोड ठाराइजो। जीअं त असां पहिरियां बि अॻिले साल बि असां 5 दिसंबर ते इहे एहतजाज कयो हुयोसीं हिन रोड जे ख़िलाफ़। असांजे हिन रोड ते तमामु घणा हादसा पेश अचनि था ऐं तमामु घणियूं जानियूं जेके आहिनि ज़ाया थी चुकियूं आहिनि। असां अॼु बि मजबूर थी करे हिते रोड ते निकिता आहियूं त खुदारा असांखे रोड ठाराए ॾियो। असांजो जाइज़ मुतालबो आहे, असांजो हक़ु आहे। कंहिं बि उहे बि इहो आम रवायत बि आहे त कंहिं बि माण्हू खे बर्बाद करणो हूंदो आहे या त उन्हनि जी तालीम तबाह कयो या त उन्हनि जा रोड ऐं रस्ता तबाह कयो। हिननि माण्हुनि असांजी तालीम बि तबाह कई आहे ऐं असांजा रोड रस्ता बि तबाह कया आहिनि। असांजा माण्हू अॼु शऊर सां ॿाहिरि निकिता आहिनि ऐं असां इंशाअल्लाह वचन था कयूं त हीअ जेका रोड जी तहरीक आहे तेसीं ताईं तहरीक जारी रखंदासीं जेसीं ताईं असांजो कमु थींदो। राति जो अचे थो माण्हू त इहा ख़बर न आहे त वापसि असां घर ईंदासीं या न ईंदासीं, छाजे करे जो हिकु बदमनी, ॿियो एक्सीडेंट। हाणे जे तकड़ी गाॾी स्पीड में थी वञे त डप त माण्हू पिया, माण्हू ख़तमु। इहो हिकिड़ो वॾी नाइंसाफ़ी आहे सरकार जी, असां सां वॾी नाइंसाफ़ी आहे। ईअं न थियणु खपे। अहमद अली चांडियो, मेराट TV, तालका वारे।